नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो में खबर ॾींदा हलूं त कपरो में साईं सहेज मंदर में ॾियारी जे 3 ॾींहं बि ॾियारी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई वई है। मंदर के ॾींहनि ऐं मेणबतियुनि सां सिंगारियो वियो। जॾहिं त ॾियारी जे मौक़े ते हिंदू बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई है। हिक ॿिए सां गले मिले ॾियारी जूं मुबारकूं ॾिनियूं वयूं। फुलझड़ियूं ॿारे हैप्पी दिवाली चवंदा रहिया। जॾहिं त मंदर में हरेशपुरी, विक्रमपुरी, नरेशपुरी, पवन कुमार खत्री, प्रेम माली समेत ॿियनि चयो त हिंदू बिरादरी पंहिंजो मज़हबी ॾींहुं जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदी है ऐं पंहिंजूं धर्मी रस्मूं अदा करे पंहिंजे प्यारे वतन पाकिस्तान जी सलामती ऐं खुशहाली समेत पाक फौज जे लाइ ख़ुसूसी पिणु दुआऊं घुरियूं वेंदियूं आहिनि। ॾियारी जो ॾींहुं हक़ जी फतेह ऐं ज़ुल्म जी शिकस्त जो ॾींहुं है। टियों ॾींहुं बि वॾे धाम धूम सां ज़ोर ऐं शोर सां साईं सहेज जी मड़ी कपरो में सॼी संगत ख़ुशियुनि सां मल्हाए रही आहे ऐं ईअं ई हर साल आसीस ऐं दुआउनि सां हमेशह मल्हाईंदा रहूं। सभिनी जे लाइ उहो दुआ आहे। हिंदू भाइरनि खे ॾियारी जूं लख लख वाधायूं। सभिनी शेवादारनि, सभिनी शेवकनि खे। अॼु ॾियारी जो 3 ॾींहुं आहे, पर असांखे ईअं पियो लॻे जीअं अॼु ॾियारी आहे। उन जहिड़ो ई समा लॻो पियो आहे ऐं तमामु सुठे नमूने मल्हायूं पिया। मालिक करे सभु को ख़ुशि हुजे, असांजी सभिनी लाइ दुआ आहे। दुनिया में जेको इहो कोरोना जहिड़ी वबा आई आहे, असां मालिक दर इहा दुआ घुरी आहे त भई मालिक असांखे जल्द सां जल्द इन वबा खां निजात ॾिराए। मालिक सभिनी खे ख़ुशि रखे ऐं हीउ त्योहार हमेशह लाइ सदाईं ख़ुशियुनि वारा त्योहार आहिनि। सभिनी लाइ ॾियारी जूं लख लख वाधायूं। बेहतरीन फर्स्ट क्लास सुठे नमूने मल्हाया। ॾाढा सहेज मड़ी स्वामी में बेहतरीन नमूने एंजॉय कयो। मैं ॾियारी जो 3 ॾींहुं आहे। असीं हर साल वांगुरु हिन साल बि ॾाढा सहेज मंदर में हुनते जोश जज़्बे सां ॾियारी दिवाली सुठे नमूने मल्हाए रहिया आहियूं। फटाका वग़ैरह ॿारे रहिया आहियूं, पूजा पाठ वग़ैरह करे मुल्क जी सलामती लाइ दुआ बि घुरी आहे त असांजो पाकिस्तान आबाद ऐं सुठो आबाद रहे। तमामु सभिनी दोस्तनि सां गॾु असां एंजॉय करे रहिया आहियूं, जंहिंमें असांजो प्यारो दोस्त हरेश के बी सी बि गॾु असां सां आहे, प्रेम माली आहे ऐं साईं हरेश पुरी बि आहे। सुठे नमूने एंजॉय पिया करूं। हैप्पी दिवाली। घणी ख़ुशी थिए असांखे त ॾियारी जो अॼु 3 ॾींहुं आहे ऐं सभु दोस्त भाउ सभु संगती था फटाका ॿारी रहिया आहिनि। तरफ़ां ॾियारी त लख लख वाधायूं सभिनी हिंदू भाउरनि खे। ॾियारी तमामु भली थिए पई। जे ॾाढे सहेज नंढी बड़ी कपरो में असीं 3 ॾींहुं ॾियारी जो प्रोग्राम मल्हाए रहिया आहियूं। मेरा लायूं जेको असांजी रस्म आहे उहा हले पई, फटाका ॿारियूं पिया। ॾियारी जो 3 ॾींहुं आहे। ॾाढे सहेजगिरी जी मड़ी में वॾी फमेल सां मल्हायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।